बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं आवां जो प्रोफेसर मोहम्मद इरफान कलड़ो, प्रिंसिपल उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू। उमूमन सोशल मीडिया ते मुख्तलिफ़ जगहन ते ये सब शयूं आख़िर में ऊंदहि में तब्दील थी वञनि। पर जेकॾहिं अवां पंहिंजे इदारनि में रोज़ जे बुनियाद ते ईंदो त यकीनन उतां जा उस्ताद, उतां जो प्रिंसिपल, उतां जो सॼो स्टाफ अवां जी ख़िदमत कंदो, अवां खे तइलीम ॾियण में यकीनन तव्हांजो मदद ऐं मुआविन थींदो। पर जेकॾहिं अवां जो इंट्रस्ट न आहे ऐं अमी सम्झो था त सिर्फ़ु ट्यूशन ते वञण सां ई असांजा मसइला हल थींदा, त इहो ग़लति आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।